ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। सिटी खां रिपोर्ट करे राजा हुसैन सोलंकी। बिरासती में मस्जिद दर बतूल खां शिया तंज़ीमुन सिविल सोसाइटी ऐं शहरनि पारां पाराचनार में रोड रस्तनि जे बंदिश तोड़े पाराचनार वासियुनि सां थींदड़ ज़ुल्मनि ज़्यादतियुनि ख़िलाफ़ उन्हनि सां यकचेतीअ लाइ एहतिजाजी रैली कढी वई। रैली मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी मेन चौक ते पहुती, जिते मेन चौक खे बंदि करे धरणो हंयो वियो। रैलीअ में शरीक माण्हुनि एहतिजाज कंदे छिती नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवाणनि रफ़ीक अहमद चूनेजो, मोहम्मद कासिम मुर्तज़वी, शकील अहमद मेमून, एडवोकेट असलम उमरानी, सैयद ज़ाहिद हुसैन शाह, मौलवी शहज़ाद अहमद, अली हैदर जोखियो समेत ॿियनि ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल 80 ॾींहनि खां पाराचनार जा रोड रस्ता बंदि करे बेॾोही माण्हुनि सां ज़ुल्म कयो पियो वञे। रस्तनि जी बंदिश हुजण सबबि अवाम तड़पी रहियो आहे। बीमारनि जे लाइ दवाऊं ऐं खाधे पीते जी शयुनि जी शदीद खोट थी वई आहे। शहरी तड़पी तड़पी मरी रहिया आहिनि। हुननि चयो त इंसानियत जी तज़लील करणु बंदि कई वञे ऐं जेकी उते ज़ुल्म ज़्यादतियूं करे रहिया आहिनि उन्हनि खे कानून जी गिरफ़्त में आंदो वियो। हुननि वधीक चयो त गुज़िरियल 80 ॾींहनि खां रोड रस्ता खोलण तोड़े शहरियुनि खे सहूलियतूं ॾियण लाइ पाकिस्तान ऐं हुकूमत खे के बि उपाउ न आहिनि वरिता। पाराचनार जा शहरी पाकिस्तानी ऐं मुस्लमान आहिनि, जंहिं सां यकचेती तौर सॼी पाकिस्तान में एहतिजाज कया पिया वञनि। हुननि मुतालबो कयो त हुकूमत खे घुर्जे त मासूम शहरियुनि तोड़े औरतुनि ॿारनि जी हालत ते रहम करे फौरी तौर ते पाराचनार रोड रस्ता खोले दवाऊं तोड़े खाधे पीते जूं शयुनि जे खोट खे पूरो कयो वञे ऐं पाराचनार वासियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं बंदि कयूं वञनि। जॾहिं त एहतिजाजी धरणो 1 कलाक ताईं जारी रहियो, जंहिं सबबि सभई गाॾियुनि जूं लाइनूं लॻी वयूं ऐं मस्जिद दर बतूल खां शिया तंज़ीमुन सिविल सोसाइटी शहरनि पारां पाराचनार में रोड रस्तनि जी बंदिश तोड़े पाराचनार वासियुनि सां थींदड़ ज़ुल्मनि ज़्यादतियुनि ख़िलाफ़ उन्हनि सां यकचेती लाइ एहतिजाजी रैली कढी वई। रैली मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी मेन चौक ते पहुती, जिते मेन चौक खे बंदि करे धरणो हंयो वियो। रैली में शरीक माण्हुनि एहतिजाज कंदे छिती नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवान रफ़ीक अहमद चूनेजो, मोहम्मद कासिम मुर्तज़ा, शकील अहमद मेमून, एडवोकेट असलम उमरानी, सैयद ज़ाहिद हुसैन शाह, मौलवी शहज़ाद अहमद, अली हैदर जोखियो समेत ॿियनि ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल 80 ॾींहनि खां पाराचनार जा रोड रस्ता बंदि करे बेॾोही माण्हुनि खे सां ज़ुल्म कयो पियो वञे। रस्तनि जी बंदिश हुजण सबबि अवाम तड़पी रहियो आहे। बीमारियुनि लाइ दवाऊं ऐं खाधे पीते जी शयुनि जी शदीद खोट थी वई आहे।